नाज़रीन रुख कंदासीं टंडो अलायार जो। टंडो अलायार में ख़ानगी कंपनी के मुलाज़िमन पारां प्रेस क्लब आॾो कंपनी के ऑफिसरनि जी मुबैना ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुलाज़िम जो चवणु आहे त ऑफिसरनि तरफ़ां मुसलसल संदन यूनियन के अॻुवाणनि ख़िलाफ़ कूड़न केस दाख़िल कराए हिरासा करे सिंध हक़नि ते राताऊं हयूं पई वञनि। इन बाबति तफ़सील ॿुधाए रहियो आहे, वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ ख़ास खेली। जी इम्तियाज़। नाज़रीन टंडो अलायार प्रेस क्लब आॾो निजी कंपनी मुलाजिम एक मुलाजिम ते कंपनी पारा कूड़ी FIR दाखिल करण खिलाफ इन वक्त प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कर रहा है, सख्त नारेबाजी पूर्ण कर रहा है। अचो तो इन गाल बोल करूँ तो इन जो चवण जेके 13 सालन का इन कंपनियों में कम कयूं पिया ही कंपनियों असांजा जायज़ हक़ हड़प कन पियूं। असां वटि जेके ये राशि जेके ऑफिसर आहिनि उहे पंहिंजा पेट भरण जे लाइ असां वर्करनि जूं टोटल जेके मुरादूं अचनि थियूं उहे खाई वञनि था। तंहिंखां पोइ असां यूनियन जोड़ी जंहिंखे असां यूनियन कोर्ट में असां रजिस्टर करायो आहे, उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां असांखे असांजा ऑफिसर धमकियूं ॾींदा आया आहिनि। असांजा जाइज़ मुतालबा जेका न मिलण सबबि ऐं मैनेजमेंट जी तरफ़ां जेका असांजे मथां ज़ुल्म ज़्यादती हुई, उन जे करे असां यूनियन ठाहीसीं। यूनियन जा जेका मुतालबा अथनि असां लीगल तरीक़े सां हींअर ताईं हलनि पिया, जंहिंखे मुंहुं न ॾेई सघी कंपनी ऐं उन पंहिंजा असांजा जेको सदर साहब आहे उनखे अरेस्ट करायो आहे झूठे ऐं कूड़े इल्ज़ामात हणी। बिल्कुल रजिस्टर्ड थियल आहे कोर्ट जे थ्रू, कोर्ट लेबर कोर्ट हैदराबाद में असो केस हली रहा है। उन बावजूद जो मैनेजर है साकिब मंगरियो साहब वो असांजे यूनियन के सदर के रात के टाइम में के माफ़रात का वठी गाड़ी में इनके अगवा करे विया आहिनि। असांजो हिकिड़ो गुलाम शबीर ड्राइवर है उनके भी अगवा करियो ऐं कूड़ी FIR कटी आहिनि। उन बावजूद जैं टाइम ते FIR कटाई उन ते न असांजी केबिल कटिजी आहे, न को उन में को थ्रेड आयो, न को मसलो आयो। नाज़रीन तव्हां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त इन्हनि जो जेको यूनियन वर्कर जो सदर आहे उन ख़िलाफ़ जेको कंपनी पारां FIR कटी वई आहे, जंहिं FIR ख़िलाफ़ जेको जी एहतजाज कर रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते उहा कूड़ी FIR जेको उहो ख़तमु कई वञे ऐं असां वर्करनि सां जेको उहो इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन ग़ुलाम अली सां गॾु इम्तियाज़ ख़ास केली, धरती TV न्यूज़ टंडो अलायार।